खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूब। गंबड़ रिपोर्ट। अमीर अली शेख SSP हैदराबाद के खिलाफ गंबड़ बार जा वकील भी अदालती कार्रवाई जो बाइकाट करे रोडन ते निकरी आया। वकील तालका बार जे सदर फिदा हुसैन जावड़ो, एडवोकेट सईद नारेजो, एडवोकेट इल्ताफ़ हुसैन नारेजो, एडवोकेट शफ़ी मोहम्मद बांगो ऐं ॿियनि जी अॻवानी में जिन गंबड़ मां रैली कढी गंबड़ बाईपास पहुची गंबड़ बाईपास जा ॿई पासा बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वकीलनि हैदराबाद पुलिस के खिलाफ सख्त नारेबाजी कंदे चो त पुलिस अवाम की जान ऐं माल की मुहाफ़िज़ हूंदी है, पर हैदराबाद पुलिस अवाम की हिफ़ाज़त करण बदिरां VIP प्रोटोकॉल की सूरत में पंहिंजी हिफ़ाज़त करण में पूरी आहे। हिननि चयो त SSP हैदराबाद के घरू वज़ीर की पुश्त पनाही हासिल है, जंहिंजे करे हू हर माण्हूअ खे हक़ीर समझे थो। हिननि चयो त DIG पारां वकीलनि सां कयल वाइदा पूरा न थियण जे करे वकील बरादरी सरापा एहतजाज आहे। खैरपुर में भी वकील भाइरन रैली कढी खैरपुर शाह हुसैन बाईपास पहुची धरणो जारी। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते SSP हैदराबाद के हटायो वञे। ॿी सूरत में सिंध जा समूरा वकील क़ौमी शहरा ते धरणो हणी सख़्त एहतजाज कंदा। पूरी सिंध करी थी असां प्रोटेस्ट रिकॉर्ड कराईंदासीं ऐं जेसी ते असांजी मर्ज़ी आहे तव्हां जे मर्ज़ी सां रिकॉर्ड कोन कराईंदा। बुकला इत्तेहाद जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। ये पुलिस करदी बंद कयो, पुलिस करदी बंद कयो। जिंदाबाद साईं, जिंदाबाद। बाईपास बंद थी बीठा हो बढ़िया टेरिया को मसलो हले पो हैदराबाद SSP जो उते बाईपास बंद आहे। तव्हां बंद में तव्हां छा था ॿुधाइण चाहियो? हैदराबाद पुलिस जी जेका आहे सा दहशतगर्दी आहे, हैदराबाद पुलिस जी दादागिरी आहे। SSP हैदराबाद नाल आहे जंहिं बेगुनाह वकील साहब खे जेको आहे लाकअप कयो, उन जे करे SSP हैदराबाद जेसिताईं हटंदो न तेसिताईं हीउ धरणो जारी रहंदो। असांजो ही जेको धरणो आहे इहो असांजे वकील भाइरनि लाइ आहे। आधी हुजे त राति हुजे, जेॾीमहिल असांखे वकील भाइर जो हुकुम थींदो असां हुनखे लबैक चई टाइम न ॾिसंदासीं। कहिड़ो बि टाइम हुजे असांखे त चाहे 8 ॾींहं लॻनि चाहे 2 ॾींहं लॻनि। मां तव्हांखे वाज़े ॿुधायां थो जेसिताईं SSP हैदराबाद DIG हैदराबाद न हटंदो तेसिताईं धरणो ख़तमु न थींदो। ऐं अञा धरणो पूरे पाकिस्तान ताईं जो धरणो लॻो आहे बाईपास ते, उहो असां पंहिंजे वकील भाइरनि हैदराबाद जा जेके वकील आहिनि उन्हनि जी हिमायत में आहे। ऐं असांजो जेको मुतालबो आहे त SSP खे फिलफोर हटायो वञे। DIG जेको वकीलनि सां वाइदो कयो आहे बराए महिरबानी उहो पूरो करे, न त पूरे पाकिस्तान जा वकील रोडनि ते ईंदा पोइ दमादम मस्त अंदरि थींदी।